जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त टियों ॾींहुं ठरी मीरवा जे हिकु ॻोठ में सारंग शर जेको उस्ताद रिटायर उस्ताद आहे उन हिकु न बल्कि इलाही केतिरियूं ज़ुल्म ज़्यादतियूं ॿारनि जी मासूमियत खसी वरिती आहे। ॿारनि खे ट्यूशन पढ़ाइण जे बहाने हुन ॿारनि खे पाण में सेक्स करायो, उन खां बाद में पाण सेक्स कयो ऐं उहे वीडियोज़ उन्हनि जूं ठाहे ऐं उन्हनि ॿारनि खे ब्लैकमेल कंदो रहियो। पर हिन महिल ताईं उनखे का सज़ा न मिली सघी, छो त कंहिं वटि बि उन जे ख़िलाफ़ु को ख़ासि प्रूफ कोन हुयो। ऐं ॿियो त असांजो जेको सिस्टम आहे उन में आहे करप्शन। केॾो बि वॾो कातिल ॾोहारी धाड़ेल छो न हूंदो, पैसा ॾेई करे उहो आज़ादु थी वेंदो। हाणे बि जॾहिं इन घनोने वाक़े जी जॾहिं ख़बर पई थाणे ते त जेके उतां जा ठरीअ जा पुलिस अहलकार हुया उनखे इन मामले खे रफ़ा दफ़ा करण जे लाइ ॻरी रक़म वरिती। पर जेॾी महिल इहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाशऊर अवाम जाॻी पियो ऐं उन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो ऐं SSP बि फ़ौरन रिएक्शन कयो ऐं उन्हनि उन जे मथां केस दर्ज कयो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ताईं का बि कार्रवाई नज़र न आई आहे ऐं सारंग शर एतिरो त बाअसर आहे जो ख़बर न आहे कहिड़े कोने कुंड कर्च में लिकी वियो आहे जो पुलिस खे हथु नथो अचे। पर असांजी इहा ई घुर आहे आला हुकाम खां, वस वारनि खां, त इन वहशी दरिंदे खे जेतिरो थी सघे हंगामी बुनियादनि ते अरेस्ट कयो वञे ऐं इन में जेके कलम लॻनि था, छो त हिकु त अहिड़ियूं गंदियूं वीडियोज़ ज़्यादतीअ जूं वीडियोज़ ठाहे ऐं सोशल मीडिया ते वायरल करणु, इहे अलॻि अलॻि सेक्शन कलम लॻंदा आहिनि। इन जे करे जेका बि FIR तव्हां थाणे ते दर्ज करायो था त ख़ुदार फ़रियादियुनि जे हक़ में FIR दर्ज करायो, न कि जवाबदारनि खे रिलीफ ॾियो। ऐं सारंग शर हिकु वहशी दरिंदो आहे। इहो सालनि खां मासूम ॿारनि जी ज़िंदगियुनि सां बचपन सां खेॾंदो आयो आहे। हुनखे माफ़ीअ जी का गुंजाइश कोन्हे का। मुंहिंजो वस हले त मां हुनजे गीचीअ खां पकिड़े चोराए ते अची बीहारे ऐं पथर चुटियांसि ऐं पुछांसि त छा तोखे पंहिंजा बचा घर में न आहिनि? जेॾी महिल तूं परायनि बचनि जे बचपन खे खसे पियो तेॾी महिल तोखे पंहिंजा पुट पोटियूं नज़र न आया? छा तोखे इन महिल उन्हनि जो बचपन नज़र न आयो जो तूं उन्हनि जे बचपन सां ईअं खेॾे पियो? अफ़सोस थी रहियो आहे त असांजे समाज में बग़ैर हर तरफ़ वधी रहिया आहिनि, छो त उन्हनि खे सज़ाऊं नथियूं मिलनि जेके असांजे बच्चनि सां, जेके असांजे ईंदड़ मुस्तक़बिल सां खेॾनि था पिया। ऐं वस वारा बि ख़ामोश तमाशाईअ जहिड़ो मंज़र पेश करे रहिया आहिनि। असां सिंध सरकार खे रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदारा फ़ौरी तौर ते जेके इन्हनि घिनौनि कारनामनि में मुलविस आहिनि, जेके पैसा ॾेई वठी करे अहिड़नि मामलनि खे रफ़ा दफ़ा करे छॾनि था, ख़ुदारा उन्हनि जे ख़िलाफ़ु फ़ौरी तौर ते जेको आहे सो कार्रवाई कई वञे, उन्हनि खे अरेस्ट कयो वञे, उन्हनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि त जीअं ॿियनि जे लाइ हिकिड़ो मिसाल पैदा थिए, जीअं असांजे समाज मां इहे गंदा कुदा बदबूदार वाक़िया ख़तमु थी सघनि। असांखे ॾुख आहे, असांखे दर्द आहे, असांखे तकलीफ़ आहे जेकॾहिं सारंग जहिड़नि वहशी दरिंदनि खे सज़ाऊं न मिलंदियूं, हालांकि उनजी पूरी ज़िंदगी अहिड़नि कुदनि कारनामनि सां भरियल आहे। जेको ॾोही आहे, जेको कातिल आहे, जेको पंहिंजी भेण खे कारो करे क़तल करे थो, जेको पंहिंजी भाॼाईअ खे ज़हर ॾेई क़तल करे थो, पोइ बि उहो आज़ादु घुमे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे कानून ते आङुरियूं उथंदियूं। पर हिन वक़्तु हिन अहिड़नि गंदनि वाक़िअनि में उन जा प्रूफ साम्हूं अची विया आहिनि। उनजो असली चहिरो सभिनी जे साम्हूं वाखो थी चुको आहे। ऐं पोइ बि जेकॾहिं उहो बग़ैर उहो वहशी दरिंदो आज़ादु थी घुमंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सभिनी खे जीअण जो को बि हक़ नाहे।